रदोरी पुट केड़ा थी वने? बाबा हो जमीन ते भी वञा, सोचम साग पटे अचा। न पुट, तुझे बाहर वञण ते पर पाबंदी हणी छड़िया है। हाणे तुझो बाहर वञण बिल्कुल सही न है। तू घर में वे बस। पर छो बाबा? घणा सवाल न कंदी कर। तू भी जाने थी, मां भी जाना थो। छो जो जवाब लिखल कोने। बाबा पाबंदी रुगो मुते छो आहे? सजे गोठ जूं छोकरियूं वतन तियूं जमीनन ता भाजी पटींदियूं। मां का अकेली त कोन थी वञा। बाबा सहेलियन सां गॾु पई वञा। सजे गोठ जी छोकरियुनि जे घर में धारा माण्हू पिस्टल खणी कोन था गिरन। असीं कारा आहियूं, कोझा आहियूं, किन आहियूं। असांजी गोठ में काई भी इज्जत कोने। तंहिं करे तूं घर खां ॿाहिरि न निकिरंदी बस। बाबा इहो इल्जाम आहे मूंते। ये गोठ वारा मूं मथां बोतान था हणन। त पोइ सच छा आहे? असां पंहिंजी अखियुनि ते एतबार न कयूं त छा कयूं? सलाम था कयूं तोखे। वाह जे पीउ जी पग जी इज़त रखी आहे तो। इन खां त मूंखे ज़हर ॾेई मारे छॾे, पोइ जीअं वणे तीअं कजाए। या अल्लाह, अहिड़ी औलाद का त बे औलाद चङा हुआसीं। अल्लाह बोतारा जी बादशाही जो खैर बाबा। अच 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 भागन वारा बशू अच। यार तू तो मुंह वटि ईंदो कर न। सरकार भागण वारा असां वरी किथे आहियूं? भागण वारा सरकार तव्हां आहियो। असां त एतिरा बदनसीब आहियूं जो सच पुछे त पंहिंजो इलाज भी नथा कराए सघूं। अड़े पिरिया जहिड़ो पखी तुंहिंजे नाले ते आहे, ऐं वरी तूं चए थो त तूं बदनसीब आ। न बचू न, तू तो खुश नसीब आ, खुश नसीब। सरकार अम्मा ॾाढी बीमार आहे। सॼी रात एतिरी कंगी मुंहिंजी निंड बि तबाह करे छॾे त सरकार पंहिंजी निंड बि तबाह करे छॾे। त पोइ वञी डॉक्टर वटि इलाज करायसि न। हेॾे मूं ॾे छो आयो आहे? बाबा साईं अम्मा चयो त रहिस वॾे खां 2-3 ॾोकड़ वठी आ त इलाज करायूं। माउ जो इलाज कराईंदे या नशे में उॾाईंदे? तौबा सरकार तौबा। सरकार तुझे पैसनि मां नशो कंदुमि। सवाल ई पैदा न आहे जो साईं जे पैसनि मां नशो कयां। सखीअ जो कसम आहे अम्मा जो इलाज कराईंदुसि सरकार, इलाज। ठीकु आहे बशू, पैसा मां तोखे ॾियां थो, पर हा मां जो इलाज कराया जाए, नशे में न उड़ाया जाए। न साईं न न न न, खुदा ॾिसे तो इहे पैसा नशे में कोॾो न ईंदुसि। अमर जो इलाज कराईंदुसि। वॾी महिरबानी सरकार, वॾी महिरबानी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।